हेलो डियर स्टूडेंट्स, अस्सलाम वालेकुम। उमेद है ख़ैरियत सां हूंदो। अॼु पंहिंजो टॉपिक आहे इस्म ऐं उनजा क़िस्म। त इस्म छा आहे ऐं उनजी माने छा आहे। इस्म जी माने छा आहे? इस्म माने ई नालो। ठीकु है। इस्म जी माने छा आहे? इस्म माने ई नालो। हाणे इस्म जी डेफिनेशन छा थींदी? इस्म जी डेफिनेशन इहा थींदी त माना कंहिं माण्हू, साह वारी शइ, जाइ, कमु, हालत या ख़ासियत जे नाले खे असां छा चवंदासीं? इस्म चवंदा आहियूं। हाणे जीअं मिसाल तौरु साह वारी शइ हुजे, जाइ हुजे, शइ हुजे, कमु हुजे, हालत हुजे या ख़ासियत हुजे, इन सॼिनि शयुनि जे नालनि खे छा असां चवंदा आहियूं? इस्म। इस्म जी माने छा आहे? इस्म जी माने आहे नेम, नालो। कंहिं बि शइ जो नालो हुजे। दुनिया जे अंदरि जेके बि कुझु शयूं आहिनि सभु इस्म सां वास्तो रखनि थियूं, माना उन्हनि जो को न को नालो आहे। सो हाणे मिसाल तौरु असां हिकिड़े मिसाल खे ॾिसंदासीं। सपोज़ कयो माण्हुनि जा नाला लिखियो आहे, त माना माण्हुनि जा नाला छा आहिनि? इस्म आहे। त माण्हू अली आहे, गौरव आहे, साहिल आहे, निशा आहे, सारा आहे, आलिया आहे, इहे सभु छा आहिनि? इस्म आहिनि। हाणे इस्म आहिनि कहिड़ा? आम आहिनि, ख़ासि आहिनि, उते पढ़ंदासीं। साह वारनि जा नाला कहिड़ा आहिनि? उठ, हाथी, शींहं, ॾेॾर, बाज़ वग़ैरह वग़ैरह, इहे सभु छा आहिनि? साह वारनि जा नाला आहिनि। दैट मीन्स इहे बि इस्म आहिनि। शयुनि जा नाला कहिड़ा थी सघंदा? किताब, कलम, मेज़, खट, अंब वग़ैरह वग़ैरह, इहे सभु शयुनि जा नाला आहिनि। जाइनि जा नाला कहिड़ा आहिनि? मस्जिद आहे, स्कूल आहे, घर आहे, सेंटर आहे, दुकानु आहे, ग्राउंड आहे वग़ैरह वग़ैरह, इहे सभु छा आहिनि? जाइनि जा नाला थी सघनि। कमनि जा नाला कहिड़ा? लिखणु, लिखणी, थियणु, थियणी, करणु, करणी, उथणु, उथणी वग़ैरह वग़ैरह, इहे सभु छा आहिनि? इहे बि कमनि जा नाला आहिनि। ठीकु है। ऐं हालतुनि जा नाला कहिड़ा आहिनि? स्टेट्स जेके असां चवंदा आहियूं जंहिंखे, त अमीरी, ग़रीबी, मुफ़लसी, शाहूकारी वग़ैरह वग़ैरह, इहे सभु छा आहिनि? हालतुनि जा नाला आहिनि। एंड ख़ासियतनि जा नाला कहिड़ा आहिनि? ख़ासियत कहिड़ी हुजणु घुरिजे? जस्ट असां चवंदा आहिनि हिन में ख़ासियत कहिड़ी आहे? त होशियारी, चुस्ती, सुस्ती, ईमानदारी, ठीकु है, बेईमानी वग़ैरह वग़ैरह, इहे सभु छा आहिनि? ख़ासियतनि जा नाला आहिनि। त इस्म छा आहे? इस्म नालो आहे। ऐं उन कंहिंखे चइबो आहे इस्म? साह वारी शइ हुजे, माण्हू जो नालो हुजे, तव्हांजो जाइ जो हुजे, कम जो हुजे, हालत या ख़ासियत जे नाले खे इस्म चइबो आहे। हाणे इस्म जा क़िस्म केतिरा आहिनि? मुख़्तलिफ़ इस्म जा क़िस्म आहिनि। जेके इंपॉर्टेंट क़िस्म आहिनि 4-5, उन्हनि खे असां एक्सप्लेन कंदासीं अॼु पंहिंजे हिन यूट्यूब जेके वीडियोज़ जे अंदरि। सो पहिरियों असां लिखियो इस्म ख़ासि। ख़ासि माने छा आहे? ख़ासि जे लाइ असां स्पेसिफिक या प्रॉपर इंग्लिश में जंहिंखे चवंदा आहियूं। ठीकु है। त माना इहो इस्म जो कंहिं ख़ासि माण्हू, ॿिए जानदार या बेजान शइ या मकान जो नालो हुजे। माना सपोज़ कयो, माना माण्हू जेको हुजे उनजो नालो हुजे, जानदार जेका शइ आहे उनजो बि नालो हुजे, बेजान शइ उनजो प्रॉपर नेम हुजे, जॻह जाइ आहे उनजो बि छा हुजे? प्रॉपर नालो हुजे, त असां उनखे छा चवंदासीं? इस्म ख़ासि चवंदासीं। सपोज़ कयो, ॾिसो, अली हिकु सुहिणो छोकिरो आहे। हाणे अली जेको आहे, अली छा आहे? अली ते छा थी वियो? ख़ासि थी वियो। कराची हिकु वॾो शहरु आहे। हाणे कराची छा आहे? कराची असांजो इस्म ख़ासि थी वियो। शींहं जंगल जो बादशाह आहे, यानी शींहं छा थी वियो? आम इस्म ख़ासि थी वियो। हाणे बादशाह बि नाउन आहे, शहर बि नाउन आहे, छोकिरो बि नाउन आहे। ठीकु है। ही टे ई शयूं, छोकिरो, शहर, इहे बादशाह आहिनि, पर ही ख़ासि न आहिनि। ही आम आहिनि, ही असांजा ख़ासि आहिनि। त माना इहो आम ऐं ख़ासि जे अंदरि डिफरेंस आहे। हाणे इस्म आम छा आहे? ॿियो नंबर सां लिखियो इस्म आम। इहो इस्म जेको कंहिं आम माण्हू, ॿिए जानदार, बेजान या मकान जो नालो हुजे। माना आम माण्हू जो नालो हुजे, आम जानदार शइ जो हुजे, आम बेजान शइ जो हुजे, आम मकान जो नालो हुजे, त असां उनखे छा चवंदासीं? इस्म आम चवंदासीं। ठीकु है। जीअं सपोज़ कयो हैदराबाद हवाउनि जो शहरु आहे। हाणे हिते शहर जेको आहे, सिटी जेको आहे, शहर, इहो छा आहे? इस्म आम आहे। हैदराबाद यकीननि असांखे ख़बर आहे, असां मथे पढ़ियो आहे, छा थींदो? इस्म ख़ासि थींदो। असां हिकु ॻोठ में रहूं था। हाणे ॻोठ जो हिते नालो न आहे प्रॉपर, अलाए कहिड़े ॻोठ में रहूं था, ख़बर न आहे असां कहिड़े ॻोठ में रहूं था। त माना असां ॻोठ में रहूं था। जस्ट आऊं चवां त माना असां ॻोठ में रहंदा आहियूं या रहूं था। त असां हिते आऊं लिखां, असां हिकु कहिड़ी ॻोठ में रहूं था। दैट मीन्स मुंहिंजे ॻोठ जो नालो लिखां न, त ॻोठ कहिड़ी में रहंदा आहियूं। त या इस्लाम कोट ॻोठ में रहंदा आहियूं, या मिठी में रहंदा आहियूं। दैट मीन्स उहो छा थी वियो? प्रॉपर, यानी इस्म ख़ासि थी वियो। हिते छा थी वियो? ॻोठ मीन्स इस्म आम थी वियो। अली हिकु उस्तादु आहे। हाणे उस्तादु आहे, पर कहिड़ो उस्तादु आहे उहो असांखे ख़बर न आहे। इंग्लिश जो उस्तादु आहे, केमिस्ट्री जो आहे, साइंस जो आहे, मैथ्स जो आहे, बायोलॉजी जो आहे, ज़ूलॉजी जो, ज़ोटनी, क्रिमिनोलॉजी, कहिड़े सब्जेक्ट जो ख़बर न आहे, कहिड़े सब्जेक्ट जो, उनजे करे इस्म आम थींदो। हाथी हिकु जंगली जानवर आहे। हाणे जानवर आहे, जानवर कहिड़ो आहे? ख़बर न आहे कहिड़ो आहे। त माना हीअ इस्म आम, हाथी छा इस्म आम थी वेंदो, ख़ासि थी वेंदो। साॻी तरह सां इस्म ख़ासि इस्म आम जा कुझु मिसालनि जी, सिंध आहे। सिंध छा आहे? सूबो आहे। सिंध ख़ासि आहे, सूबो छा आहे? आम आहे। अली उस्तादु आहे। कहिड़ो उस्तादु आहे? ख़बर न आहे, उनजे करे उस्तादु आम थी वियो। अली छा थी वियो? उस्तादु ख़ासि थी वियो। हाथी नालो आहे प्रॉपर, त उनजे करे असां हिनखे ख़ासि लिखंदासीं। जानवर छा आहे? आम लिखंदासीं। कराची प्रॉपर वॾो शहर आहे, उनजे करे असां हिनखे कराची चवंदासीं, इस्म ख़ासि। ऐं शहर छा चवंदासीं? इस्म आम। सारा छा आहे? हिकु छोकिरी आहे, सारा हिते छा थी वियो? ऐं लिखनि सारा हिकु संजीदा या
सियाणी छोकिरी आहे। दैट मीन्स सारा छा थींदो, सारा हिते छा थी वियो तव्हांजो इस्म ख़ासि थी वियो, छोकिरी जेका आहे छा थी वियो, इस्म आम थी वियो। नेक्स्ट पेज खे ॾिसंदासीं। नेक्स्ट पेज ते आहे असांजो इस्म ज़ात। ज़ात छा खे चइबो आहे, इस्म ज़ात छा आहे, कंहिं ख़ासियत कमु या हालत जे नाले खे इस्म ज़ात चइबो आहे। ख़ासियत जे नाले खे, कमु या हालत जे नाले खे इस्म ज़ात चइबो आहे। सपोज़ कहिड़ी हुजणु घुरिजे, हाणे ख़ासियत कहिड़ी हुजणु, ख़ासियत इहा आहे त माना अछाण हुजे, सलूक हुजे, भलाई हुजे, सफ़ाई हुजे, सुथराई हुजे, इहे छा आहिनि, इहे ख़ासियत जे अंदरि अचनि थियूं। कमु कहिड़ा हुजनि घुरिजनि इस्म ज़ात जे अंदरि, खिल आहे, चर्चो आहे, वेड़, जंग वग़ैरह वग़ैरह, इहे सभु छा आहिनि, इस्म ज़ात जे अंदरि अचनि था, कमु आहिनि हिकिड़े क़िस्म जा। हालत कहिड़ी हुजणु घुरिजे, सपोज़ कयो तव्हां चवंदा आहियो जवानी, बालापण, ॿाहिप, नंढपण, ठीकु है, इहे सभु छा आहिनि वग़ैरह वग़ैरह, इहे सभु छा आहिनि, इहे तव्हांजा हालत आहे, यानी इस्म ज़ात आहे। इहे सभु तव्हांजो इस्म ज़ात सां वास्तो रखनि जी शयूं। नोट, अलाह जो नालो इस्म ज़ात आहे। अलाह जो नालो आहे, वैसे ई नालो छा आहे, असां चवंदा आहियूं नाले खे असां छा चवंदा आहियूं, नाले खे असां चवंदा आहियूं त नालो छा आहे, नेम जेको प्रॉपर हूंदो उनखे असां प्रॉपर नाउन चवंदा आहियूं या इस्म ख़ासि चवंदा आहियूं। पर हिते अलाह जो नालो जेको आहे, अलाह जो नालो वाहिद इस्म ज़ात आहे। हिकिड़ो अलाह जेको आहे, अलाह जो नालो, नालो छा हूंदो, इस्म ज़ात आहे। हिते ख़ासि न थींदो, इस्म ज़ात थींदो, ठीकु आहे। अलाह जो नालो इस्म ज़ात आहे। नेक्स्ट असां लिखियो इस्म जिन्स। हाणे इस्म जिन्स छा आहे, अहिड़ा इस्म जिन मां के ॿियूं शयूं ठही सघनि। हाणे माना अहिड़ा इस्म हुजनि जिन मां असां ॿियूं शयूं ठाहे सघूं। जस्ट कहिड़ियूं शयूं थी, कहिड़ा इस्म थी सघंदा, जीअं मिसाल लोह आहे, लोह में केतिरियूं शयूं ठही सघंदियूं, काठी माले केतिरियूं शयूं ठही सघंदियूं, सोन माले केतिरियूं शयूं ठही सघंदियूं, टामुनि जे अंदरि अलाए केतिरियूं शयूं, चांदी जे अंदरि वग़ैरह वग़ैरह, इन्हनि सभिनी जे अंदरि अलाए केतिरियूं ॿियूं शयूं असां ठाहे सघूं था, उनजे करे असां हिनखे इस्म जिन्स जो नालो ॾींदासीं। नेक्स्ट असांजो आहे इस्म जमे, कलेक्टिव जंहिंखे चवंदा आहियूं। हिक खां कलेक्टिव मीन्स जमे, जमे माना गॾियल, ठीकु है। हाणे मिसाल त हिक खां वधीक हुजे, हिक खां वधीक माण्हुनि या शयुनि जे मेड़ खे इस्म जमे चइबो आहे। हाणे हिक खां वधीक माण्हुनि जो मेड़ कीअं हुजे, सपोज़ करो शयुनि जो मेड़ जानदारनि जो हुजे, कंहिंजो बि हुजे, सपोज़ करो उन मेड़ खे असां छा चवंदा आहियूं, इस्म जिन्स जमे चवंदा आहियूं। मिसाल धण, हाणे धण असां माल जो धण माना 1000 हुजे, 100 हुजे, 10 हुजनि, 15 हुजनि, त असां उनखे छा चवंदासीं, माल जो धण, यानी धण उनजे जमे जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, ठीकु है। रिढनि जो धण, बकरियुनि जो धण, ढॻियनि जो धण, सपोज़ कयो इहो धण जेको आहे छा खे ज़ाहिर करे थो, जमे खे, ग्रुप खे ज़ाहिर करे थो। वलर बि ग्रुप खे ज़ाहिर करे थो, बकरियुनि जो वलर, रिढनि जो वलर, पखियुनि जो वलर, ठीकु है। कुंजियुनि जो वलर, त कुंजियुनि जो वलर, कुंजी उनजे अंदरि केतिरियूं कुंजियूं हुजनि, पर उनखे असां छा चवंदा आहियूं, वलर चवंदा आहियूं। 100 हुजनि, 60 हुजनि, पर ग्रुप खे ज़ाहिर करे थो। दैट मीन्स इहो छा थींदो, कलेक्टिव थी वञो। फ़ौज छा आहे, फ़ौज थोरी हुजे, घणी हुजे, असां उनखे छा चवंदा आहियूं, जीअं पुलिस आहे त इनखे असां छा चवंदा आहियूं, फ़ौज खे इन जे जमे जे अंदरि वठी वेंदा आहियूं, छो त फ़ौज ग्रुप जे अंदरि हूंदी आहे। सेम इज़ इट पुलिस, पुलिस सां माने हिकु हुजे न, 15 हुजे, 100 हुजे, माने केतिरी पुलिस जा अटाला मौजूदु हुजनि, पर असां उनखे छा चवंदासीं, पुलिस ई चवंदासीं। त दैट मीन्स उहो बि छा थी वियो, इस्म जमे थी वियो। कंपनी लाज़मी आहे उनजे अंदरि जमे आहे, त उनखे बि असां इस्म जमे चवंदासीं। स्टाफ जे अंदरि, स्टाफ छा खे चइबो आहे, स्टाफ जे अंदरि काफ़ी शयूं अचनि थियूं। मिसाल तौरु तव्हांजो पियोन अची वियो, उस्ताद सभु अची विया हलिया, जहिड़ो बि जंहिंजो स्टाफ हूंदो, त स्टाफ जे अंदरि काफ़ी शयूं अचनि थियूं, अचनि था माण्हू, जे करे इहो बि जमे जे अंदरि अचे थो। त माना हीअ जेके आहिनि असांजा अॼु जो टॉपिक हुयो, इस्म ऐं उनजो 5 जेके क़िस्म आहिनि ख़ासि, इस्म आम आहे, इस्म आम, ख़ासि, जिन्स, जमे एंड जेको आहे नालो छा, ज़ात। इहे 5 जेके इस्म आहिनि, उन्हनि 5 खे असां एक्सप्लेन कयो। त उमेद त इन्हनि जे अंदरि तव्हां जेका इन्हनि जे बारे में तव्हांजी नॉलेज हूंदी, उहा तव्हां ताईं सुठे नमूने सां पहुती हूंदी। एंड इन्हनि जो कॉन्सेप्ट तव्हांजो कंप्लीट थियो हूंदो। त माना इस्म ज़ात छा आहे, इस्म जिन्स छा आहे, इस्म जमे छा आहे, इस्म आम छा आहे, इस्म ख़ासि छा आहे, इस्म ख़ुदि छा आहे, ठीकु है। ऐं इन खां सवाइ जेको इस्म जे हवाले सां अञा बि हिकिड़ो 2 वीडियो अपलोड कंदासीं, उनजे अंदरि काफ़ी जेके इस्म जूं शयूं रहनि थियूं, उहे अपलोड कंदासीं। उमेद त तव्हां इन वीडियो जे अंदरि तमामु घणो फ़ाइदो हासिलु कंदो। एंड स्पेशली PST ऐं GST जा जेके बि दोस्त तयारी कनि पिया, त उहे डेली बेसिस ते असां वीडियोस अपलोड कंदा रहंदासीं, त उन्हनि खे वॉच कनि, त जीअं उन्हनि जो कॉन्सेप्ट कंप्लीट थिए। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। थैंक यू।